जय झूलेलाल। असी सिंधी नंबर 1 यूट्यूब चैनल तां मां पायल भारवानी तव्हां सभिनी सिंधियुनि जो दिल सां स्वागत थी कयां ऐं हमेशह कंदी रहंदसि। चवणी इहा सचो आहे कि अगरि को सचो इंसान कंहिं बि इंसान खे हिकिड़ो रस्तो ॾेखारे थो त उहो बि सचाईअ ते हलणु शुरू करे थो। आखाणी ईअं आहे कि 2 दोस्त हुआ। उन मां हिकिड़ो दोस्त ॾाढो ग़रीब ऐं ॾाढो बीमार रहंदो हो, पर जॾहिं बि 2 दोस्त पाण में मिलंदा हुआ त हू ग़रीब दोस्त पंहिंजूं तकलीफ़ूं हुनखे ॿुधाईंदो रहंदो हो ऐं चवंदो रहंदो हो कि मुंहिंजे वञण खां पोइ मुंहिंजो पुटु ऐं मुंहिंजे जोए जो छा थींदो, छो त मुंहिंजो जेको पुटु आहे ॾाढो आलसी आहे, को बि हुनखे कमु करणु नथो वणे, पढ़ाई नथी वणे ऐं वॾो पियो थींदो वञे। आख़िर मुंहिंजो घर जो गाॾो कीअं हलंदो। तंहिं ते ॿियो दोस्त हुनखे हमेशह चवंदो कि तूं चिंता ई न कर, जंहिं असांखे मोकिलियो आहे धरतीअ ते उहो असां लाइ कुझु न कुझु रस्तो ज़रूरु कढंदो। त हाणे हीअं बि थियो कि कुझु वक़्त खां पोइ उहो ग़रीब ऐं बीमार दोस्त गुज़ारे थो। थोरे समय खां पोइ उन ग़रीब माण्हूअ जी जोए पंहिंजे पुट खे हिकिड़ी थैली थी ॾे ऐं उन थैलीअ में कुझु विधल आहे। पंहिंजे पुट खे सॾु करे चए थी कि हीअ थैली खणी तूं पंहिंजे डैडीअ जे उन पके दोस्त वटि वञ ऐं चएसि कि थैली खोलियो ऐं ॾिसो कि अगरि हिन में सोन आहे त इहो असांखे विकिणणो आहे ऐं जेतिरा बि रुपया ठहनि था हिन जा उहे तव्हां असांखे ॾियो। जीअं ई उहो पुटु उन पंहिंजे अंकल तरफ़ वञे थो, अंकल जे दुकान ते वञे थो त उनखे चएसि थो कि अंकल हिन थैलीअ में सोन आहे, तव्हां हिन सोन खे वठो। उन दुकानदार यानी उन दोस्त खे पंहिंजे दोस्त जूं ॻाल्हियूं यादि थियूं अची वञनि ऐं उहो हिकिड़ी तरकीब थो सोचे कि आख़िर हिन ॿार खे मूंखे कीअं राइट ट्रैक ते आणो आहे, यानी कीअं राइट हिकिड़ो रस्तो ॾेखारणो आहे। त उनखे चएसि थो पुट हीअ थैली खणी वञ वापसि ऐं सोन हिन में आहे तूं संभाले रख, छो जो हाणे अगरि जेको मां तोखे सोन जा रुपया ॾींदुसि त ॾाढो घटि ॾींदुसि, छो जो हाणे सोन जो अघु घटिजी वियो आहे। जॾहिं सोन जो अघु वधंदो तॾहिं मां तोखां वठंदुसि ऐं तोखे मां सुठा रुपया ॾेई सघंदुसि। इहो चवण खां पोइ उहो छोकिरो वापसि हली थो वञे ऐं रस्ते में सोचींदे सोचींदे वापसि पंहिंजे उन पीउ जे दोस्त वटि अचे थो त चएसि थो कि अंकल हाणे मुंहिंजे घर जो गाॾो कीअं हलंदो, हाणे कीअं असीं पंहिंजी ज़िंदगी बसर कयूं, ॿुधायो कुझु तरकीब ॿुधायो, छा कजे। तंहिं ते चईसि पुट हिकिड़ो कमु कर, मुंहिंजी दुकान ते नौकरी कर ऐं मां तोखे कुझु पघार ॾींदुसि ऐं पंहिंजी पढ़ाई बि शुरू कर। तंहिं ते हुन छोकिरे खे ॿियो को रस्तो त सम्झ में आयो कोन। रोज़ हुनजी दुकान ते वेंदो, कमु कंदो, रुपयनि मां पंहिंजी पढ़ाई बि कंदो ऐं पंहिंजे माउ खे बि ॾींदो। ईअं कंदे 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 छोकिरो ॾाढो सुधरिजी थो वञे ऐं सुस्त मां चुस्त थो थी वञे। उन खां पोइ हाणे हिन छोकिरे हिन सोनारे वटि, छो जो हू सोनारो, हुनजे पीउ जो दोस्त सोनारो, उन वटि एतिरो कमु सिखियो जो हुनखे परख पइजी वई कि ही सोन घणे जो थींदो या घणे विकामजंदो या घणे वठिबो। त चई हाणे मां एतिरो कमु थो कयां, अॼु घर में वञी करे उहा पंहिंजी थैली खोलियां थो ऐं ॾिसां थो कि हाणे असांखे विकिरण खां पोइ हिन जा घणा रुपया मिलंदा, छो जो मां ई हाणे तय करे सघां थो कि आख़िर अंकल खां मां केतिरा रुपया वठी सघां थो। इहो सभु सोचे पंहिंजे घर वञे थो ऐं वञी करे उहो सोन सोचे थो कि सोन आहे, पर जीअं थैली खोले थो त ॾिसे थो कि इहो त सोन आहे ई कोन, इहो त जंक ज्वेलरी आहे, यानी कूड़ी ज्वेलरी। हिते पंहिंजे माउ खां पुछे थो कि मम्मी तूं ई मूंखे चयो वञी विकिण, अंकल बि मूंखां न वरितो ओॾी महिल, मूंखे चई ठीकु आहे रखो वञी, आख़िर ॻाल्हि में आहे छा। तेती हुनजी माउ चएसि थी पुट तूं हिकिड़ो कमु कर, हे थैली खणी वञ ऐं वञी पंहिंजे अंकल सां ई ॻाल्हाए। ॿिए ॾींहं ते जीअं नौकरीअ ते वेंदो आहे वञे थो ऐं उते वञी चएसि थो अंकल हीअ त सोन आहे ई कोन, हीअ त पूरो कूड़ आहे, त तव्हां मूंखे इहो छो दिलासो ॾिनो।
चईंसि पुट अगरि ओॾी महिल तोखे दिलासो न ॾियां हा त तूं हाणे जेको होशियारु थी वियो आहीं, हाणे जेतिरो कमु थो करीं, पढ़ाई बि पियो करीं, ऐं पंहिंजो घर पियो हलाईं, त छा तोखे मां अगरि उन ॾींहं में चवां कि सोनी कोन्हे कूड़ आहे, त पोइ त तूं जेको कुझु मूं वटि सिखियो आहे या जेकी तूं हाणे महिनत पियो करीं उहो त तूं कुझु कोन करे सघी आहे। छो जो मुंहिंजो हिकिड़ो ई मक़सदु हो कि मां तोखे हिकिड़ी अहिड़ी जॻह ते पहुचायां, मां तोखे हिकिड़ो अहिड़ो रस्तो ॾेखारियां जिते तूं पंहिंजे पीउ जो सपनो साकार करे सघीं ऐं पंहिंजे महिनत सां हिकिड़ो घर वठी सघीं। तुंहिंजो पीउ मूंखे चवंदो कि तूं ॾाढो सुस्त आहीं, पढ़ाई बि छॾे ॾिनी थी, घणी ग़लति संगत में तूं आई, पर हाणे ॿुधाए कीअं रही। छोकिरो पंहिंजे उन सेठ जे यानी पंहिंजे पीउ जे दोस्त जे पेरनि ते किरी थो पए ऐं चएसि थो थैंक यू अंकल, थैंक यू सेठ, तव्हां मूंखे सुठो रस्तो ॾेखारियो, तव्हां ॾाढा सच्चा दोस्त आहियो। इहा दोस्ती मां चाहियां थो मूंखे बि अगरि को दोस्त मिले त हिकिड़ो अहिड़ो ई सच्चा दोस्त मूंखे मिले जंहिं मां बि सुठे नमूने अञा पंहिंजो घर परिवार संभाले सघां। बसि एतिरो ई वेनती हिकिड़ी कंदसि कि मुंहिंजे चैनल खे लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।